अस्सलामुअलैकुम। साईं कुछ ठीक ठाक कम न वन अल्लाह जा साईं माशाल्लाह वीआईपी दुकान खोले तो जबरदस्त। हां यार मुझे वार तो ठाए वठो कपड़ा वणे बा ना ना तकलीफ न कर सही है ओके कोई मसलो ना घर वनी में भी जेको तड़े भी तमाम कपड़ा मटाई ना। हां 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 माशाल्लाह जबरदस्त वीआईपी। वाह 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 दुकान है ता वाह 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 जबरदस्त जबरदस्त। वाह 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 जबरदस्त। हाँ बड़ा कंदा हो या बड़ा भी कंदा हुआ ना 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 बस नंढा क्यों वाह यार जबरदस्त ये थधो पानी है जबरदस्त। हिकड़ो मिनट बूथ पे बीहणो थोरो। वाह 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 यार वाह यार वाह 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 जबरदस्त भी हिकड़ो मिनट छॾ कयो ये थोरो मला है। वाह यार हाँ ये ग्राहक के जेको मुतमैन करण घुर्जे न। हाँ वाह 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 वीआईपी जबरदस्त अल्लाह अल्लाह तव्हांखे हिकड़ो मिनट यार सब्र करो थोरो हिकड़ो मिनट ये ग्राहक के मुतमैन करे हिते थोरो हां जबरदस्त जबरदस्त हिकड़ो मिनट हाँ ये ग्राहक जीअं चए उहे माण्हू करे हिते जबरदस्त जबरदस्त हिकड़ो मिनट ॼाणो थोरो ॾियारी ते। वाह 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 हिकड़ो मिनट पेड़ ते हम जबरदस्त हिकड़ो मिनट पुठी ते बीहणो पुठी ते थोरो भाई हिकड़ो मिनट थोरो यार हथ न थो पुॼे हाणे से थोरो जबरदस्त हिकड़ो मिनट जगह ते बीहणो थोरो हिकड़ो मिनट सब्र कयो हिन जगह ते बीहणी छॾो हिन ते थोरो घणो हणो घणो सही है वेरी गुड जबरदस्त बस सही है ओके ओके। वाह यार उस्ताद तव्हांखे अल्लाह हयाती दे थोरो हथ देना जबरदस्त अल्लाह तव्हां खुश रखे। बस उस्ताद दाढ़ी वरी ॿिए चक्कर ठाही ॾियो असल में छा असां पाणी में सिधी ॻाल्हि इहा आहे त असां जेको आहे 5 ॾींहं नलको बंदि हुयो सो वरी असां मां चयमि नाराज़ न थी जा वार ठाहिण ईंदुमि इंशाल्लाह। जी तो दोस्तों तव्हां ॾिठो त पाणी बंदि आहे तंहिं करे जेको आहे छा फिराट करिणो पए थो सैलून वारे को जेको आहे त वार ठाराइण जे बहाने ते सॼो तड़ करे आयो आहियां। चवंदा आहिनि त ठिकरी सनानु तूं सनानु मां सनानु सुबुह सनानु करे आयो आहियां अल्लाह करे नलको हले न त रोज़ इहा ई तादी करणी पवंदी।